केनाल ठहण सां जबलेन उन्हनि जा यार जेके डैम जा सिंधु दरिया ते तकरारी कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा, मार्च, रैलियूं ऐं धरणा जारी आहिनि। कराची में सिंध पिटीशन फोरम तरफ़ां फेरियर हाल खां कराची प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो, जंहिं में SUP सिंध जे सदर सैयद ज़ैन शाह, GDA जनरल सेक्रेटरी सफदर अब्बासी, जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जस्कम अॻवान इलाही बख़्श बुबक, नामवर कहाणीकार बैदल मसरूर ऐं सिंध स्वाई सत जे चेयरपर्सन आयशा धारेजो समेत सिविल सोसाइटी जे अॻवाननि शिरकत कई। मार्च खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबो रुगो सिंध लाइ न पर पूरे मुल्क लाइ ख़तरनाक आहिनि। हुकुमराननि कंपनियुनि सरकार खे लखें एकड़ ज़मीन लिखी ॾिनियूं आहिनि। हुन चयो त तकरारी कैनालनि ऐं सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज आहे। अवाम 6वीं तरमीम पीका एक तकरारी कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबनि खे रद्द करे चुको आहे। पंहिंजे ख़िताब में जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो त कराची में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ समेत ॿियनि ॿोलियुनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे बि पाणीअ जे मामले ते निकिरणु घुरिजे। खेनि यकीन ॾियारियां थो त संदुनि भरपूर साथ ॾींदसि। सिंधु दरिया अॼु सभिनी खे गॾु करे हिकु पेज ते आंदो आहे। सिंध पिटीशन फोरम जे मार्च खे GDA जनरल सेक्रेटरी सफदर अब्बासी ऐं ॿियनि सिविल सोसाइटी जे अॻवाननि पिणु ख़िताब कयो। मार्च में हुकूमत खां मुतालबो कयो वियो त सिंधु दरिया ते 6 कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबो फौरी रद्द करे सिंध सां वेसा घाती बंदि कई वञे। मसरूर खोड़ो, कोशिश डिजिटल, कराची।